वीरो आ पितगड़ो आ सख्त मुकाबलो है सरदारी पटे पियो वरी सीधी चंबड़ी आ जे बेर जी डंगरी चंबड़ी वेंदी आ जे बेर जी डंगरी चंबड़ी वेंदी आ हथी को थियो अब ये घना लोडा मेरे सीधी के कम न खराब थी वेंदी ए घना लोडा दी ते बियो कम थी वेंदो ने ने ताड़ी ताड़ी सरदारी न कर ओ दड़ो पादो आ ओड़े पाड़े में कहीं मैं मरी मैं व्याई हुजे फर मरी होजे न मिले इन सीधे के अॻियां रखबो त मैं मिली पवंदी वाह वाह राशिदी जमीर साहब मेंगल या 200 मोडन वाह जरदारी वाह ने गड्ढा या मतलब गड्ढा 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 100 सैकड़ों गड्ढा ने 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 घोड़ा ter थियो ताड़ी वारे सीधी और लाला पठान आई पहलवान कूलर दर्द जियो 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 ताड़ी जगताड़ी सारी सीधी बानी बल्ला करे खूनी डाहरी अजय शफी मंगरंद शेरजान चाचड़ टेडी सीधी मोर होथी बोडो टेडी सीधी मोर होथी बोडो भली जोड़ी है अवाम का पुछां थो तव्हांखे मलाखड़ो बणियो आहे अब मलाखड़ो बणियो आहे ये मलाखड़ो बणियो आहे त पोइ मौला जो नारो अहिड़ो हणो जेके अॼु न आहिनि सुभाणे तव्हां अॻे अची नारा हैदरी नारा हैदरी नारा हैदरी ऐं ॿियो सुमरो साहब सिंधी बुट पोस्ट है अगे पोस्ट जे भी लिखो PPP जनाब नौमान सुमरो साहब साईं सुमरो साहब अचो तव्हांजा ऑफिसर वेठा ने असां लाइ खुशी आहे अब ॿ टे कुर्सियूं खूनी बि लॻ रहा आहियो हथ भाजी अटेडी सीधी या मल जनाब वजीर अली खान पठान DSP साहब के बनती वाह टेडी सीधी वाह 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 बरसीदी ओके 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 हल यानी यो ना है ओहो यो ना कारो होडे बिछोआ एक बियो थमारी कारो होडे बिछोआ अब बड़ी बड़ी ताड़ी है पहलवान मोर होथी बोटो नवाब शाह मटियारी सीधी मटियारी हल अरे मथे चढ़ी वेही रहियो सीधी मथे चढ़ी वेही रहियो आहे बच्ची वाह 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 घुमा होथी बोटरा घुमा बच्ची हल होथी बोटे रेडियो सीता ॿुधण में पियो वञनि हल वाह वाह वारे सीधी वाह रोके वारे सीधी वरी ॿियो हल वारे सीधी ईअं उछलाई चढ़े हथा बोरो ऑफिसर वजीर अली खान पठान DSP छोरा परे उन्हीं छोरा परे कर साहब उथी वञी दाद ॾिनो सीधीअ खे और पहलवान शफी मोहम्मद रिंद अचे वरी अचे लाला गुलाम सेन अब मलक जी रही त कान्हे न अचे लाला गुलाम सेन कयो